बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में माज़ूर माण्हुनि खे शामिल करण जो अहम क़दम खंयो वियो आहे। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी चेयरपर्सन सेनेटर रूबीना ख़ालिद माज़ूरनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते पंहिंजे ख़ासि पैग़ाम में चयो आहे त इहे माण्हू असांजे मुआशिरे में एतिराम लाइक़ ऐं अहम हिसो आहिनि। तालीम, सिहत ऐं रोज़गार जे मौक़नि ताईं बराबर पहुच हर माज़ूर जो बुनियादी हक़ आहे। हिन चयो त BISP तरजीही बुनियादनि ते माज़ूर माण्हुनि जी भलाई लाइ सरगर्म आहे। इन्हनि माण्हुनि लाइ बाइज़त ऐं महफ़ूज़ माहौल फ़राहम करणु असांजो समाजी ऐं इख़्लाक़ी फ़र्ज़ आहे। संदसि चवणु हो त BISP माज़ूर माण्हुनि जे प्रोग्राम में शमूलियत खे यकीनी बणाइण लाइ PMT स्कोर जे हद खे 32 मां वधाए 37 करे छॾियो आहे। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदायूं त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में माज़ूर माण्हुनि खे शामिल करण जो अहम क़दम साम्हूं अची वियो आहे। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी चेयरपर्सन सेनेटर रूबीना ख़ालिद माज़ूरनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते पंहिंजे ख़ासि पैग़ाम में चयो आहे त इहे माण्हू असांजे मुआशिरे में एतिराम लाइक़ ऐं अहम हिसो आहिनि। तालीम, सिहत ऐं रोज़गार जे मौक़नि ताईं बराबर पहुच हर माज़ूरनि जो बुनियादी हक़ आहे। हिन जो चवणु हो त BISP तरजीही बुनियादनि ते माज़ूर माण्हुनि जी भलाई लाइ सरगर्म आहे।